इन जे करे हुननि ॿ जोड़ा कपिड़े जा मिलंदो, को मेकअप वग़ैरह सामान न किनो खणी आई हिते। जिन में राति थी हुन बि उते ढबी वी छॾी, वज़ीर उते वेही रहियो। हिन छा कयो, कपिड़ा पाए, रंधियुनि वारा कपिड़ा पाए, मेकअप वेकअप करे हिन खे चई उथ मथां हलूं। हुनखे मेकअप कराए ॿई निकिरी पिया। गली में हलंदा हलंदा आया, जिथे वज़ीर वेठो हुयो उते जो आहे वज़ीर वेठो त भणाए ॿ मायूं भणाए हेॾियूं चिमकंदियूं थियूं अचनि, चिमकंदा लटा पातल हिननि खे। सो ओॾी महिल ई वज़ीर अॼु काॾे काॾे थी वञो तव्हां? चई असांजी बास बास हलंदा वञूं त उहो बास ॾियणु, हे कुटी आहे हे उहो। इन जे करे हिनमहिल जो तव्हां निकिती आहियो, असां परदे वारियूं मायूं आहियूं। चई हिनमहिल जो तव्हां वञो त हिते ढबी विछाई पई आहे, तव्हां फासी पवंदव, तव्हांखे ख़बर न आहे चोर आहे त अहिड़ो हरामी आहे, छा ॿुधाइनि, टांडा ॾेई छॾींदे सॼे शहर खे। तव्हां हिनमहिल जो हाणे आयूं आहियो। चई छा कयो, परदे वारियूं मायूं इन करे हिनमहिल निकितियूं, राति जो केरु न ॾिसंदो तव्हांखे, इन जे करे असांजी बास बास ॾियणु वञूं थियूं। चवनि हेॾे जो हेॾे, हे तव्हां काॾे खणी ईंदव कुटी वग़ैरह? चई उते वञी उते वञी विराईंदासीं। चई कुटी विराईंदव काॾे? अचो वियो हिते मूंसां त कचहरी कयो, मां कुटी थो खावांव, तव्हांजी कुटी तव्हांजी बास पूरी थी वेंदी। जी भला ठीकु आहे, अचे हिनखे हाणे कुटी हिते खारायूं। चई न पेर फासंदो कीअं आहे? अचे हासकारीअ पेर रखे मथां वरी कढी वञनि। चई कीअं पेर फासंदो कीअं हिन में? चई तव्हां मायूं आहियो न, मायुनि जो पेर सन्हो हूंदो आहे, उहो न फासंदो आहे। चई भई कीअं फासंदो आहे पेर? ओॾी महिल वज़ीर आयो, वज़ीर खे त कुटी खारायूं, नशो थियणु शुरू थी वियो हिनखे। जेॾी महिल जे पेर वज़ीर जो हुन में अंदरि विधो त हुन छा कयो, किलीअ खे ठोकियईंसि, किलीअ खे ठोकियईं, वज़ीर पियो फासी। हाणे वज़ीर फासी पियो, हिन खणी बेल जो वॼाए त सॼे ॻोठ जो वठि वणे वठि चोर फासी पियो आहे। ऐं था इहे ॿई वठी भॼनि। जीअं जो माण्हू आया त को पादर, को सैंडल, को थुक, को लानत, वज़ीर जे मथां टड़का थी विया। देरि जो बादशाह पतो अची बस तीली हणो, ॿारियो माचीस वाचीस हणो, ॾिसो त आहे केरु, चोर कहिड़ो आहे, मुंहुं त ॾिसूं त। जेॾी महिल जो माचीस तीली हण जो ॾिसो, अड़े हे त वज़ीर आहे। वरी चई कढो पेर, पेर कढियो, वज़ीर खे वठी आया। अचे 20 ॼारियूं, वज़ीर जॾहिं मुंहुं मान में आयो, चई ॾे हवाल। चई चोर वॾा हरामी आहिनि, राति जो आया, हे मायुनि जा कपिड़ा पाए आया, जन जो मूं कुटी खाराए, नशो न मुंहिंजो पेर बि उन्हनि ई फासायो आहे। हाणे चई परेशान थिया त हिन कयूं छा चोर खे? हाणे सॼे ॻोठ लाइ हाणे परेशानी थी वई। हिते जेको त बादशाह दादी चयो पंहिंजे पीउ खे, चई उहा ॻाल्हि ॿुध, जे मूंखे इजाज़त ॾींदो मां चोर खे पकड़ियां। चई तूं कीअं पकड़ींदी? तीअं चोर आहे, राति जो ज़रूरु गलियुनि में ईंदो हूंदो, मूंखे खट विझी ॾे, इन गली जे जेको मुंहुं आहे गली जो, उते मूं खट विझी ॾे, मां उते वेही थी रहां। पाण हे चोर आहे, हे ईंदो मूंखे ॾिसंदो, पाण मूं ॾे लड़ी ईंदो, पोइ मां पाण वटि उते सुको करे छॾींदो चोर खे। पोइ जेॾी महिल जो मां सॾु कंदो तव्हांखे, पोइ ओॾी महिल सभु निकिरी अचिजो, चोर खे मां पाण ॿधी विहारींदुसि। चई ठीकु आहे। चई औरत हर मर्द जी कमज़ोरी हूंदी आहे। चई ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, अगरि को ॻोठु बची थो वञे तुंहिंजी हिकिड़ी जे करे त मां क़ुर्बानी ॾियां थो। हिन अचे ॻाल्हि कई हिकिड़े कचहरी में बादशाह जो ॻाल्हि कई, हुन बि त ॻाल्हि ॿुधी त राति अचे थी, बादशाह दादी पाण थी अचे राति। हिन चयो सही आहे, हाणे इहो कमु आयो। राति जो हे घर आयो, अचे हिनखे चयईं, वींझर खे चयईं ॻाल्हि ॿुध, अॼु तूं सुम्ही पाण, अॼु मूं चो कमु आहे बसि। चयईं ठीकु आहे। हिन छा कयो, उतां मानी धानी खणी, वॾे थाल ऐं मथो रूमाल ॾेई, तलवार खणी सिधो अचे मसीतुनि जा पासा वरितईं। ॾिसां किथे को मुला को वेठो हुजे। ॾिठईं हिकिड़ी मसीत में मुला वेठो आहे हिकिड़ो। अचे दरी खां बि मुला खे सॾु कयईं, चई मौली साहिबु जल्दी निकिरे, हलवो सयूं हिन में मुर्गी जो बोड़ आहे, मूंखे पंहिंजे पीउ खे ख़तमु गुज़ाराइणो आहे, जल्दी करे वठि मुंहिंजो। वरी चयो माल छुड़ियो वञा थो मां ओॾे। हुन खणी हथु ड्रिखो कयो, मुला माण्हू लालच, हथु ड्रिखो कयो, अञा ड्रिखो कर, अञा ड्रिखो कर। जीअं हुन ड्रिखो कयो त हणी तलवार बाहि में हुनजी बाहि कटे, बाहि खणी उहो थांव फिटी करे उतां वठी भॻो। उतो खणी ऐं खली पाणी अचे घरों खयईं, उहा बाहि बि खयईं, उतां सिधो हाणे उन गली में जिते बादशाह सुती पई हुजे आयो त बादशाह दादी वेठी हुजे। चई हा तूं चोर ई? चई हा मां चोर आहियां। चई अॼु मरी वएं तूं? चई मां तोॾे त आयो आहियां, तुंहिंजे सिर जे करे त मां आयो आहियां, तुंहिंजे करे मां क़ुर्बानी ॾींदुसि। चई ठीकु आहे, हलिया वेह खट ते वेठो। हिन छा कयो, पासो वठी खली खे पोइ टंगे छॾियईं पाए सां, ऐं बाहि बि उते रखी छॾियईं पाए सां टेक ॾेई, तलवार बि रखी छॾियईं। हाणे बादशाह वेठो हुजे, बादशाह दादी चयो त बाहि मोड़ी, चई मां हाणे सॾु कंदुसि सॼे ॻोठ खे। चई हाणे हिनमहिल सॾु न कर, मां तोखे आयो आहियां सिर ॾियणु, हाणे हिनमहिल कचहरी था कयूं, पोइ पोइ राति पोइ तूं सॾु कजांइ सॼे ॻोठ खे, मां हाणे काॾे वेंदुसि। चई पक? चई पक।
हिते बादशाह सां गॾु सुम्ही पियो, मथां चादर विझी सुम्ही पिया। हाणे हिन ॾिठो त पोइ राति थियण वारी आहे, हाणे माण्हू उथण वारा हूंदा, हिनखे चई हाणे हीअं कर मां पेशाब थी कयां। चई न तूं भॼी वेंदे। चई मां कोन, हे ॿांह मुंहिंजी हली वञे। चई तूं भॼी, चई मां भॼंदुसि कोन, हाणे कर तूं मुंहिंजी ॿांह वटि। जंहिं ॿांह में हथु हुजेसि चई इन ॿांह खे छॾ, मां पेशाब आई कीअं कंदो, चई हीअ ॿांह मुंहिंजी तूं झल। हुन छा कयो, मुला वारी ॿांह हुनखे हथ में ॾिनई, खटम हेठि लही ऐं हिन तलवार सां जेको त हुनखे चोक ॾिनई खली खे, खली खां पाणी शुरू थी वियो। हाणे उन खली खां जो पाणी हले पियो, आवाज़ु अचे पियो चवंदा पेशाब थो करे केरु, उतां इहे भॻो हलियो वियो। हिन ॾिठो एतिरो जी पेशाब थो करी, हाणे जॾहिं खली ख़ाली थिए न, हिन जी करे चई एतिरो पेशाब, एतिरो घणे सटनि सटनि, ॿांह त उहा मुला जी त हली आई। ॾिठई त ॿांह हुनजी पटिजी पई, माई हिते सॾ कया बादशाह दादी, सॼो ॻोठ गॾु थियो। चई मां चोर जी ॿांह पटे विधी, हाणे त जांच कराए त ॿांह कीअं, कहिड़े माण्हू खे ॿांह कान्हे का। अचे हुननि जांच कराई, ॾिठो त हिकिड़ो मुला आहे मस्जिद में अंदरि, उनजी रड़ रड़ ते पई थी, वाह राति मुंहिंजी चोर ॿांह कटे वियो आहे। पकिड़े आया मुला खे, हल वञे राति जो करे थी चोरियूं, तूं मुला माण्हू मस्जिद में राति जो चोरियूं कंदो वती, माण्हू मारींदो वती, वरी ॾींहं जो वरी मस्जिद में अंदरि। हुनजी रड़ रड़ ते वाह मुंहिंजी पाण ॿांह कटे वियो आहे राति चोर। वठी आया मुला खे बादशाह जे अॻियां पेश कयूं, चई हे आहे चोर। चई हे त मुला आहे, हो त ख़ूबसूरत नौजवान आहे, हे न आहे उहो। हाणे बादशाह वारो छोकिरो उहो बि वेठो आहे अंदरि कचहरी, ॿुधे थो पियो हिन जा अहवाल। उहो राति जो टेम था, उहो कीअं सुञाणे बादशाह दादी हिनखे, वेठो उहो बि वेठो आहे कचहरी में। चई हे मुला न आहे, चई उहो ख़ूबसूरत नौजवान आहे। हिते बादशाह जो हाणे सभु ॻाल्हियूं साम्हूं हली वियूं, चोर सां हथु कोन ईंदो। हाणे मुंहिंजी छोकिरी सां बि राति जो सुतो आहे, हिन सफ़ा कमु ख़राबु करे छॾियो। पोइ हिन चयो हाणे ॻाल्हि ॿुधो, जेका बि कचहरी वेठी आहे हिनमहिल जो, जेको बि चोर आहे उहो निर्वार थी ज़ाहिर थिए त मां चोर आहियां, उनखे ॾोह जी बि उनखे माफ़ी आहे, ऐं मां पंहिंजी धीउ बि उनखे ॾींदुसि, छो जो मुंहिंजी धीउ सां सुतो आहे राति जो अचे। हाणे हिन खां वधीक ॿियो छा आहे, उहो त सुम्ही वियो आहे मुंहिंजी धीउ सां बि, हाणे वधीक नुक़सानु न थिए, मां पंहिंजी धीउ बि उनखे ॾींदुसि। पोइ मुंहिंजी हुकूमत ई मुंहिंजी उहो ई संभाले, मुंहिंजे मरण खां पोइ उनखे जेको बि हुन ॾोह गुनाह कया सभिनी माफ़ी त उहो चोर ज़ाहिर थिए कचहरी में। हुन कुंड में उथी चई बादशाह सलाम, हुनखे माफ़ी आहे बिल्कुलु, चई असांजो बादशाह ई कोल आहे, हिकु चकर जेका ॻाल्हि कंदासीं ख़तमु। चई उहो चोर मां ई आहियां। चई असां तोखे कीअं मञूं, तूं ई। हुन सॼा पार पताना, हीअ ॻाल्हि हेतिरी, हीअ ॻाल्हि हेतिरी, हीअ ॻाल्हि हेतिरी। चई भाई ठीकु आहे, तूं ई आहीं चोर। ओल में हुन शादी कई, वीह जरग चई मां हुन माई सां तूं शादी कर, कुराड़ी वारी जेका छोकिरी आहे उन सां शादी तूं कर, तूं मुंहिंजो भाउ आहीं, मां तोखे पंहिंजो भाउ सां, पर तोखे दड़का दाबा इन करे ॾियां पियो त जीअं सिधो थी हल। इहे मूंखे कुझु मामला मसाला पंहिंजा ठीकु करणा हुया, पंहिंजे पीउ सां मां बि कावड़जी आयो हुयुसि, मां पाण बादशाह आहियां। हुन बादशाह खे ॿुधाईं कि मां पाण बादशाह जो पुटु आहियां, मूंखे पंहिंजे पीउ कढी छॾियो मुंहिंजी हरकतुनि जे करे। त दोस्तो इहा स्टोरी हिते ई पूरी थी वई। अगरि पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो, वरी कंहिं ॿी स्टोरी मिलंदासीं।